नाजरीन, मिट्टी में तलबा ने मोबाइल फोन वापस न करने पर बोर्ड इंतजामिया के खिलाफ एहतजाज किया। मजीद तफसील LG राठौड़ की इस रिपोर्ट में। मिट्टी में सादिक फकीर डिग्री कॉलेज के तलबा ने इम्तिहानात के दौरान लिए गए मोबाइल फोन वापस न करने पर बोर्ड इंतजामिया के खिलाफ एहतजाज किया। गवर्नमेंट सादिक फकीर डिग्री कॉलेज के तलबा ने वालिदैन के साथ एहतजाज करते हुए कहा कि इंटर के इम्तिहानात के दौरान 100 से ज्यादा तलबा से लिए गए मोबाइल फोन इंतजामिया ने वापस नहीं किए। उन्होंने कहा कि बोर्ड इंतजामिया मोबाइल देने के बजाय मुख्तलिफ बहाने बनाकर देने से इनकार कर दिया है। 15,000 खां घटि वारा तकरीबन जेको 10,000 7,000 8,000 वारा जेको मोबाइल उहो ॾिना विया आहिनि। जेको ॿिया जेको मथे जेको आहिनि 35,000 वारा 30,000 वारा उहो मोबाइल अञा ताईं उन्हनि जे जेको चेयरमैन जे हवाले आहिनि। असां खां जॾहिं मोबाइल फुरिया विया तॾहिं असीं जॾहिं कॉलेज वियासीं उते पुछा गछा कई तॾहिं चयो वियो तव्हांजो जॾहिं लेटर ईंदो तव्हांखे उते घुराईंदा ऐं तव्हांखे मोबाइल उते ॾींदा ऐं तव्हांखे उते रिसीविंग ॾियणी आहे। जॾहिं उते वियासीं तॾहिं असांखे चयो वियो त तव्हांजे हिते मोबाइल आहिनि ई कोन ऐं तव्हां कापी केस ई न आहियो ऐं मोबाइल असांजो तकरीबन अञा बि कोन्हे मिलियो। तकरीबन 6-7 महीना थी विया आहिनि। हमारे फी मोबाइल फोन की कीमत 20,000 से ज्यादा है। उन्होंने मजीद कहा कि हमने बोर्ड इंतजामिया को दरख्वास्त भी दी है लेकिन हमारी बात नहीं सुनी जा रही है। हम अदालत में जाएंगे। मजीद न्यूज़ देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें।